मौलाना मुजीबुर रहमान जा बयान ॿुधण जे लाइ मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। त कादियानियुनि सां असांजो कंहिं क़िस्म जो कोई जहिड़ो न आहे। कादियानियुनि सां असांजी का ज़ाती दुश्मनी न आहे। कादियानी अॼु ॾींहं खां वठी करे जेकॾहिं चवनि त असांजो मज़हब इस्लाम न आहे, असां मुस्लमान न आहियूं, असां इस्लाम खां खाद असांजो ॿियो कोई मज़हब आहे, कादियानियुनि सां असां हथ मिलाईंदासीं, कादियानियुनि सां असां कारोबार बि कंदासीं। इहा ॻाल्हि कनि त असां मुस्लमान न आहियूं, इहा ॻाल्हि कनि त असां इस्लाम खां ख़ारिज आहियूं, असांजो मज़हब ई ॿियो आहे। जीअं यहूदी पंहिंजी ॻाल्हि में सिधा बीठा आहिनि, यहूदी चवंदा असांजो मज़हब ई अलॻि आहे, यहूदी चवंदा असांजो किताब ई अलॻि आहे, असांजो नबी ई अलॻि आहे। असां मुस्लमान त बिल्कुलु न आहियूं। यहूदी इहा ॻाल्हि पकी कंदा, कंहिं क़िस्म जो हुनजे अंदरि शुबो नथा ॾियनि, धोखो नथा ॾियनि, क्लियर करे ॻाल्हि बीठा आहिनि त असां यहूदी आहियूं, असां पंहिंजे किताबनि ते दाइम क़ाइम आहियूं। हा, असांजी शरीयत इजाज़त ॾिनी, काफ़र आहे उहो। हाणे इन सां जेकॾहिं अगरि तव्हां कारोबार कयो न त करे सघो था, छाजे करे उहो पाण खे साम्हूं ई काफ़र थो चवे न। ईसाई उहो बिल्कुलु वाज़े ॻाल्हि कंदा आहिनि, ईसाई चवंदा आहिनि असां काफ़र आहियूं, तव्हांजे एतबार सां असां तव्हांजे दीन खां मुनकिर आहियूं, यानी तव्हांजो दीन इस्लाम जेको आहे न इन खे असां फॉलो कंदासीं ई न। ऐं असांजो जेको दीन आहे उहो ईसाई दीन आहे असांजो, असां पंहिंजे हुन ईसाई दीन ते क़ाइमु दाइम आहियूं, त उन्हनि सां बि असां कारोबार करे सघूं था। हा, कारोबार करे सघूं था ऐं अहिड़ी तरह हुन सां लेन देन करे सघूं था, पार्टनरशिप असां हुन सां करे सघूं था। हिकिड़ो दुकानु आहे, हिकिड़े पासे जेकॾहिं ईसाई आहे हिकिड़े दुकान जे अंदरि, ऐं ॿिए पासे पार्टनर जेको आहे मुस्लमान आहे, ॿई पाण में शरीक थी करे कारोबार हलाए सघनि था, कंहिं क़िस्म जो कोई टेंशन न आहे। हा, हिंदुनि सां बि असां पार्टनरशिप करे सघूं था। उहो वाज़े तौर ते इहा ॻाल्हि कंदा आहिनि त हे असांजो भॻवानु आहे न, असां इन जा ॾे झुकंदा आहियूं बसि। इस्लाम जेको आहे न, असां मुस्लमान जेको आहे उहो न आहियूं। कादियानी वॾा धोखेबाज़ आहिनि, कादियानी हे क़ुर खणंदा आहिनि। ॾिसो, हिन क़ुर ते असां अमल कंदा आहियूं, नमाज़ पढ़ंदा आहिनि, ईअं ई नमाज़ पढ़ंदा आहिनि जीअं असां नमाज़ पढ़ंदा आहियूं। ईअं ई जेको चवंदा असां उमिरो बि कंदा आहियूं, हज बि कंदा आहियूं, असां तमामु कमु जेको आहे इस्लाम वारा कंदा आहियूं। त असां उन्हनि खे चवूं था तव्हां इहो सॼो इस्लाम कापी करे तव्हां धोखेबाज़ी हिकिड़ी कई आहे, मुनाफ़िक़ आहियो तव्हां हिकु नंबर जा। तव्हां सभु इहे शयूं इस्लाम खां चुराए करे ऐं पोइ चओ था ग़ुलाम अहमद मिर्ज़ा नबी आहे। या इहा ॻाल्हि कयो न त असां मुस्लमान आहियूं ई न, त पोइ भले जेको तव्हांजो इहो ॾाढो ग़ुलाम अहमद मिर्ज़ा जेको कज़ब आहे न उनखे भले तव्हां पोइ नबी भले चओ, पर इहा हिकिड़ी ॻाल्हि चओ त असां मुस्लमान न आहियूं, असां इस्लाम असांजो मज़हब न आहे, असांजो इस्लाम मज़हब न आहे। पोइ तव्हां असां लेन देन बि कंदासीं, तव्हां सां असां उहो शिदत वारो रवैयो बि न रखंदासीं। इहा ॻाल्हि जेकी साफ़ कयो। बाक़ी जेकॾहिं अगरि पाण खे मुस्लमान चवंदो कंहिं क़िस्म जो असां तव्हां सां हथ न मिलाईंदासीं। हे असांजो पाकिस्तान जो कानून आहे 1973 जे अंदरि, 1973, 74, 77 जे इन सन जे अंदरि पाकिस्तान जे आइन जेको आहे कादियानियुनि खे काफ़िर करार ॾिनो आहे। उहो आइन जेको आहे आर्टिकल 298B, 298C, हे कानून इन जे तहत कादियानी काफ़िर आहिनि। पाकिस्तान जे आइन जे तहत कादियानी काफ़िर आहिनि ऐं काफ़िर करण खां बाद में कादियानी जे मथां पाबंदियूं लॻियूं। पाबंदियूं कहिड़ियूं? सभ खां पहिरियां कादियानी जे मथां पाबंदी इहा लॻी त तव्हां सभ खां पहिरियां पाण खे मुस्लमान न चवंदव। जेकर अगरि पाकिस्तान जे अंदरि रहो था न, तव्हां ॻाल्हि वाज़े कंदो त असां काफ़िर आहियूं, छाजे करे पाकिस्तान जे आइन जे अंदरि लिखियलु आहे त कादियानी उहो काफ़िर आहे। ॿिए नंबर ते आइन जे अंदरि इहो लिखियलु आहे त कज़ाब ग़ुलाम अहमद जे फॉलोवर्स यानी उन जे दोस्त खे कंहिं क़िस्म जो साहबी न चवंदा हो। कादियानी ईअं कंदा आहिनि त जेको ग़ुलाम अहमद मिर्ज़ा जो जेको दोस्त हुयो न, जेको उन खां जे इल्मु हासिलु कयो आहे, त उनखे माज़अल्लाह चवंदा आहिनि त हे उनजो साहबी आहे। निस्बत कहिड़ी ॾींदा आहिनि? डायरेक्ट रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वारी निस्बत ॾींदा आहिनि। हे असांजो ईमान आहे त जनाब मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम काइनात जा आख़िरी रसूल आहिनि ऐं उन जा जेके दोस्त आहिनि अबू बकर सिद्दीक़, उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु, उस्मान साईं, हज़रत अली साईं, हे उन जा साहबी आहिनि। त कादियानी छा चवंदा आहिनि? ग़ुलाम अहमद मिर्ज़ा जा जेके दोस्त आहिनि न, त उहे उन्हनि खे असां साहबी वांगुरु सम्झंदा आहियूं।
त पाकिस्तान जे कानून ॿुधायो त कंहिं क़िस्म जो जेको उनखे साहबी न चवंदव। हा, 3 नंबर ते ग़ुलाम अहमद मिर्ज़ा जी घर वारनि खे उम्महातुल मोमिनीन चवणु जुर्म आहे। पाकिस्तान जे आइन जे तहत उनजे घर वारनि खे बिल्कुलु कोई बि उम्महातुल मोमिनीन नथो चई सघे, छो त इहा निस्बत डायरेक्ट रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां आहे। त कादियानी चवंदा न, असां ग़ुलाम अहमद मिर्ज़ा जी घर वारनि खे छा चवंदा आहियूं? उम्महातुल मोमिनीन। हे पाकिस्तान जे मथां कानून जेको आहे दर्ज कयो। ऐं 4 नंबर ते कज़ाब ग़ुलाम अहमद मिर्ज़ा जे फॉलोअर्स खे कंहिं क़िस्म जो रज़ी अल्लाह ताला अनो न चयो वेंदो, छो त हे सभु ॻाल्हियूं ईअं कापी कंदा आहिनि बदबख़्त कादियानी मलऊन। इहे छा कंदा आहिनि? सभु ॻाल्हियूं इस्लाम खे आड़ो रखे करे पोइ सभु शयूं इस्लाम खां कढंदा ऐं पंहिंजे ॾाॾनि जे मथां रखंदा वेंदा आहिनि, ग़ुलाम अहमद मिर्ज़ा जे मथां रखंदा वेंदा आहिनि। त अहिड़ी तरह इस्लाम ॿुधायो त कंहिं क़िस्म जो तव्हां मुस्लमान न आहियो। अहिड़ी तरह कोई बि ग़ुलाम अहमद मिर्ज़ा जे फॉलोअर्स खे साहबी न चवंदो, उनजे घरवारी खे उम्मुल मोमिनीन न चवंदो, या अहिड़ी तरह उनजे दोस्त खे रज़ी अल्लाह ताला अनो जो टाइटल न ॾींदो। ऐं 5 नंबर ते पाकिस्तान जो त कंहिं क़िस्म जो तव्हां जेको आहे मस्जिदियूं पंहिंजूं न ठाहींदव, पंहिंजी इबादत गाह खे मस्जिद न चवंदव कॾहिं बि। अगरि जेकॾहिं चवंदव पोइ तव्हांजे मथां कानूनी कार्रवाई थींदी, तव्हां अंदरि टंगिया पिया हूंदव। हे पाकिस्तान उन्हनि जे मथां कानून जेको आहे नाफ़िज़ कयो आहे। ऐं 6 नंबर ते पंहिंजे कलमे जी दावत पाकिस्तान जे अंदरि न ॾींदव। हे कादियानी जे मथां ओबेन लॻल आहे। ऐं 7 नंबर ते कंहिं क़िस्म जी कादियानी पाकिस्तान जे अंदरि पंहिंजे मज़हब जे मुताबिक़ आज़ान न चवंदा। हे वरी हिकिड़ो हसास मसइलो आहे। कादियाननि खे असां जेको असांजो पहिरियों यकीन असांजे वॾनि जो मौक़ो हलंदो अचे थो त कादियानी दुनिया जा बदतरीन काफ़िर आहिनि, बदतरीन काफ़िर। छाजे करे असां उन्हनि खे यहूदियुनि खां बि वधीक काफ़िर सम्झंदा आहियूं, ईसाइनि खां बि वधीक उन्हनि खे काफ़िर सम्झंदा आहियूं, हिंदुनि खां बि ज़्यादा। छाजे करे त हिंदू असांजे मज़हब खे नुक़सानु न ॾींदा, यहूदी जेके न उहे असांजे मज़हब खे नुक़सानु न ॾींदा, ईसाई असांजे इस्लाम मज़हब खे एतिरो नुक़सानु न ॾींदा जेतिरा असांजे मज़हब जे अंदरि घिरी करे कादियानी असांखे नुक़सानु ॾींदा। त दुनिया जो बदतरीन जेको आहे उहो काफ़िर कादियानी आहे। ऐं अहिड़ी तरह हाणे जेको हिकिड़ो नओं इशू थियो आहे, मसइलो थियो आहे, उहो काज़ी फ़ाइज़ ईसा जेको कोर्ट जे अंदरि चीफ जस्टिस बि आहे, उन हिकिड़ो फ़ैसिले जे अंदरि कादियाननि जे बारे में नरम लहजो रखियो। कादियान जे बारे में हिकिड़ो क़ुरान जो कादियानी जेको आहे तफ़सीर लिखियो, तफ़सीर सगीर, उनजे मथां कानूनी कार्रवाई थी, उनजे मथां बैन लॻो त काज़ी फ़ाइज़ ईसा साहब नरम लहजो रखे करे कादियान जी ताईद जे अंदरि कुझु जेको आहे नरम जुमिला ॻाल्हाया, जंहिंजे करे पूरी उम्मत मुस्लमान जी, सिर्फ़ु पाकिस्तान जी न, तमामु वॾा मुस्लमान जी दिलि आज़ारी थी आहे। ऐं शदीद जेको आहे सदमो जेको आहे पूरी उम्मत मुस्लमान खे पहुतो आहे। त हे ॻाल्हि असां क़तन तौर ते बर्दाश्त न कंदासीं। ऐं इन जज साहब जे इन नरम लहजे खे ऐं नरम ॻाल्हियुनि खे सिर्फ़ु मां न, तमामु दुनिया जा मुस्लमान जूते जे नोक ते असां रखूं था इन ॻाल्हियुनि खे ऐं फ़ैसिले खे। तमामु दुनिया जे इंसाननि खे ॿुधाइणु चाहियां थो, मां तमामु दुनिया जे मज़हबनि खे ॿुधाइणु चाहियां थो। पोइ उनजे अंदरि यहूदी हुजनि, उनजे अंदरि कादियानी हुजनि, उनजे अंदरि जेको आहे ईसाई हुजनि, हिंदू हुजनि, त उन्हनि खे मां ॿुधाए सघां थो तव्हां मुस्लमान खां जेकॾहिं नमाज़ छॾाए वियो न त छॾाए सघो था। तव्हां पंहिंजी कोशिशि सां मुस्लमान खे शराब पीआरियो न त ॻाल्हि मुमकिन आहे। हा, मुस्लमान खे तव्हां गुमराह करे त उनखे शराब पीआरे सघो था। मुस्लमान खे बरगलाए करे दुनिया जूं अहिड़ियूं हिकिड़ियूं शयूं लॉन्च करे मुस्लमान खे इबादत खां तव्हां परे करे सघो था। मां कसम खणां थो इन मिंबर ते वेही करे पूरी दुनिया जे अंदरि कंहिं ज़ईफ़ मुस्लमान जे दिलि मां जनाब मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नामूस, इज़त, मक़ाम, मोहब्बत काइनात जो कोई काफ़िर नथो कढी सघे। हा, असां बेनमाज़ी थी सघूं था, हर हिकु मुस्लमान खे पंहिंजे दीन ते वॾी गैरत आहे,
नमाज़ जेको आहे बिल फ़र्ज़ जेकॾहिं कोई बि मुस्लमान नमाज़ नथो पढ़े न, पर जॾहिं ॻाल्हि कंहिंजी ईंदी जनाब मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईंदी न, त पोइ उते जेको असां बर्दाश्त बिल्कुलु न कंदा आहियूं। छाजे करे त असां पंहिंजे वालदेन खां, घर वारनि खां ऐं तमामु रिश्तनि खां ज़्यादा फ़ोकियत कंहिंखे ॾींदा आहियूं? जनाब मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॾींदा आहियूं। हा, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नामूस जे करे, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इज़त जे करे जेकॾहिं अगरि असांजी नसल वञे थी, पाण असां वञूं था, साईं बिल्कुलु असां इन ॻाल्हि खां लड़ाईंदा ई न आहियूं। इहो कंहिं क़िस्म जो टेंशन ई न आहे। अलाह जे नबी जो जॾहिं मामिलो आयो न, त पाकिस्तान जे अंदरि अगरि कादियानी जे बारे में कोई बि नरम लहजो रखे थो न, त हिन जेको काज़ी साहिब खे त मां ॿुधाइणु चाहियां थो, जेकॾहिं अगरि तव्हां नरम लहजो रखो पिया था न, त पाकिस्तान जे अंदरि जेसि ताईं अगरि हिकिड़ो मुस्लमान बि ज़िंदा आहिनि न, त तव्हांखे ज़रूरत जेकी आहे नथी सघंदी। हा, इहो जंहिं यहूदियुनि खे ऐं जंहिं कादियानी खे तव्हां ख़ुशि करणु चाहियो था न, इहा ॻाल्हि असांखे चङी तरह मालूम आहे त हे जेको धरती आहे, हे पाकिस्तान जेको आहे न, हे जनाब मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ग़ुलामनि जी सरज़मीन आहे। हा, कंहिं कादियानी जे ॾाॾे जी न आहे, हिते कंहिं कादियानी जे पीउ जी जेकी आहे सरज़मीन न आहे। हे सरज़मीन जनाब मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ग़ुलामनि जी सरज़मीन आहे, हे मुस्लमान जी सरज़मीन आहे। त हिते कंहिं क़िस्म जे बारे में, कादियानी जे बारे में नरम लहजो साईं न रखियो वेंदो। असां उन्हनि सां कंहिं क़िस्म जो असां हथ नथा मिलाए सघूं, दोस्ती कादियानी सां नथा रखे सघूं, हमदर्दी असां नथा रखे सघूं उन्हनि सां। हा साईं, असां उन्हनि सां नरम लहजो नथा रखे सघूं। छाजे करे त हो असांजे मज़हब जा दुश्मन आहिनि, हो इस्लाम जा दुश्मन आहिनि ऐं इस्लाम खे नुक़सानु पहुचण वारा आहिनि।